सिंध में पाणी खोट खिलाफ मुख्तलिफ शहरन में पीपुल्स पार्टी समेत मुख्तलिफ तंजीमुन आबादगारन ऐं शहरियन तरफां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। कंदकोट में पीपुल्स पार्टी तरफां गुल मोहम्मद जखराणी, सादिक ओलाटो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। खंबर पीपी तरफां लियाकत अली गोपांग पुनल सुमरो इकबाल यूसुफ रोई ऐं ॿियनि जी अॻवाणी में शोधा चौक ते धरणो हयो वियो। तंगवाणी ऐं भरपासे जे शाखुनि में पाणी खोट खिलाफ क़ौमी अवामी तहरीक ऐं आबादगारनि तरफां रबरिनो, सचल मलिक, गुलाम सरवर गाजाणी, शेर बाजकाणी, आदम मलिक, अज़ीज़ गाजाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चरवार में आबादगारनि सैयद सख़ीर, कदीर गबोल, वकार पोज़दार ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी पाणी खोट खिलाफ नारेबाज़ी कई। बहराम में सभई आबादगारनि पाणी खोट खिलाफ हाकिम शाह रेगुलेटर ते धरणो हणी वेही रहिया। एहतजाजी अॻवाणी मोहसिन अली काज़ी, गुलाम मुर्तज़ा लाशारी, दीदार अली मक्सी ऐं ॿिया करे रहिया हुआ। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। अॻवाणनि चयो आहे त पंजाब सिंध जे पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे। पाणी खोट सबबि सिंध जे लखे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। सिंध खे हिसे जो पाणी ॾेई पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वञे।